नाज़िन गाज़ी अहमद आई भर पासे में महांगाई उरूज ते पहुतल है, जे सबब गरीब ऐं पोजत तबको बिन वेलनि जी मानी लाइ परेशान है। उन हवाले सां रिसूता गुलाम हैदर उन्नड़ जी ही रिपोर्ट। जी त नाज़रीन, मां अॼु काज़ी अमन जे मेन चौराह ते बीठो आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदो काज़ी अमन छा पर पूरे पाकिस्तान पूरे सूबे सिंध में महांगाई उरूज ते पहुची चुकी है। सब्जी गोश्त उन खां पोइ घर जूं जेके बि इस्तेमाल वारियूं शयूं आहिनि आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। अचो त हिन अवाम खां पुछो त हिन लॉकडाउन जे बारे में ऐं हिन महांगाई बारे में छा था चवनि। मज़दूर माण्हू परेशान आहिनि, जेके 50-100 कमाइण वारा परेशान आहिनि। वहीं वेंदा किना, हिते पुलिस लठी चार्ज आहे, जेको अचे थो भई बंदि कयो। असां ग़रीब मिस्किन किना वेंदासीं। बाहूमदी अर्ज़ कंदासीं महांगाई घटि कनि, जेके अघनि चोट चढ़ियल उन खां बावजूदि जे लॉकडाउन कयो आहे। जीअं सब्जी का वठणु ईंदा आहियूं त अॻु में 100-150 वठंदासीं, हींअर माना 500 जी घर में पूरी नथी थिए सब्जी। असां बाहूमदी अर्ज़ कंदासीं महिरबानी करे महांगाई घटि कयो वञे। महांगाई उरूज ते आहे। जी इमरान खान आयो आहे त महांगाई सब्जियूं हर शइ वधी वियूं आहिनि। कंहिं बि शइ ते अमल गवर्नमेंट कान थी करे। बराए महिरबानी असां ग़रीबनि खे तोहफ़ो ॾिनो वञे ऐं ग़रीबनि जी लाइ कुझु सोचियो वञे, कोई रोज़गार को ॿियो को टियो। लॉकडाउन करे माण्हुनि खे बीमारी उते हिन वबाई बीमारी खां ख़ुदा बचाए। असीं कोन जो बीमारी वधे पर ख़ुदा बचाए, पर रोज़गार ऐं सस्ताई कंदो माण्हू। कारोबार खोलियो वञे 8-9 ताईं जेको आहे असां नंढो शहर तक़रीबन 7 बजे हूअं ई बंदि थी थो वञे सर्दियुनि जे करे। ऐं कारोबार अॻे आहे, कोन सभु परेशान आहिनि। वॾियूं वॾियूं मसवाड़ूं आहिनि, हर शइ मसवाड़नि ते 20-20 हज़ार दुकाननि जी मसवाड़ा उहा किथां पूरी थींदी। कॾहिं ॿुधो त AC या DC करे छापो आहे दुकाननि ते अची करे त बाबा महांगी शइ छो था वठो, तव्हां महांगी छो थिया ॾियो। जॾहिं प्राइस तव्हांजी रोज़ जे बुनियाद ते चेक ई नथी थिए, तव्हां असां वटि कानून न आहिनि। तरीक़े में कानून असांजो ख़तमु थी चुको आहे। असां वटि DC जो कमु आहे त DC चेक करे न, AC जो कमु आहे त रोज़ दुकाननि जी तूं शयूं चेक कर। हिते दुकाननि ते अची करे असांजे दुकाननि ते 4-4 महीना जेको पुरानियूं शयूं जंहिंजी सिस्टम ख़तमु थी वञे उहे शयूं पियूं आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ अबोज माण्हू जेके मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जा व्यूज़ ॿुधा। उनजो इहो चवणो हो त बराए महिरबानी करे सस्ताई कई वञे। कैमरामैन राशिद उन्नड़ सां गॾु गुलाम हैदर उन्नड़, मेरान TV, काज़ी अमन।